हाई कोर्ट लाड़काने में सोशल वर्कर सईद अहमद खरोज जे बोर्ड मुतासरनि जी सहायता न थियण बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर जानी जतोई मूजिबि ॿुधणी दौरान सेक्रेटरी हेल्थ समेत इरिगेशन, सेप्को, इस्काप, पब्लिक हेल्थ, नेशनल हाईवे ऐं ॿियनि खातनि जा नुमाइंदा पेश थिया। लाड़काणो हाई कोर्ट जे डबल बेंच ॿुधणी दौरान सख़्तु पुछाणो कयो त राशन टेंट दवाऊं किथे विरहाई वयूं आहिनि। माण्हू मलेरिया, डायरिया ऐं गैस्ट्रो में मुब्तला थी विया आहिनि। तव्हांजी कारकर्दगी नज़र ई नथी अचे। सेक्रेटरी हेल्थ पंहिंजो जवाबु दाख़िल कराईंदे चयो आहे त असां हर ज़िले में पंहिंजूं टीमूं मुक़ररु कयूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुतासरनि जी मदद करे रहियूं आहिनि। सीनियर कानूनदान बाबू सरफराज़ जतोई अदालत खे ॿुधायो आहे त सिंध हुकूमत बरसात मुतासरनि जी का बि सहायता न करे सघी आहे। मुतासरनि लाइ आयल किरोड़ें रुपया बजट हड़प कई वई आहे। सेक्रेटरी हेल्थ कमिश्नर लाड़काणो ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि पारां पेश थियल रिपोर्टुनि ते हाई कोर्ट जे जज साहिबनि अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे, असांजे साम्हूं अदालत में 15 पटिशनर्स खे तव्हां रिलीफ न ॾेई सघिया आहियो त लखें माण्हूअ खे रिलीफ कीअं पहुचायो हूंदो।